Welcome back, viewers. Welcome back to the show. में 7 to 9 with Mazhar Star में welcome चाहूँगा, भली कहा चाहूँगा. You can call us number 02135388 ते कॉल कर सको था. And you can send your message on 7 to 9 with Mazhar Star या कशिश टीवी जा ऑफिशियल पेज ते या Mazhar Star ऑफिशियल पेज ते तव्हां कमेंट्स करे सको था, फीडबैक ॾेई सको था. You can be the part of the show. So do call us. या ॾिसां था बासमा गॾु आहे, बासमा सां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं तमामु सुठी कचहरी थिए. अच्छा, ओवरऑल जेकॾहिं मां कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां त हिकु दफ़ो मूंखे यादि आहे असांजे ॿाहिरि किथे ट्रेवल कयूं था, हिते त शायदि उन पर बड़े रेस्टोरेंट में जेको सॼी जूं वॾी डिघी जेको आहे इहे टेबल्स लॻियलु हूंदियूं आहिनि. तव्हां जॾहिं ॿाहिरि वेंदव त बुफे जेको लॻियलु हूंदो आहे त इमेजिन कयो, माना हुन में सभु सैलेड खां वठी करे फ्रूट्स खां वठी करे केतिरा वॾा मतिलबु इहे माना हिकिड़ी डिशिज़ आहिनि या केतिरो वॾो मार्जन आहे जेको सिखी सघिजे थो ऐं कमु करे सघिजे थो. बिल्कुलु, मतिलबु घणो वधीक मार्जन आहे हिन में. मां तव्हांखे पहिरें शो में ॿुधायो न त इहे फील्ड वास्ट फील्ड आहे. त पहिरें असां हिन में जूसिस हूंदा आहिनि, स्टार्टर्स हूंदा आहिनि, पोइ वरी मेन कोर्स हूंदो आहे, पोइ वरी डेज़र्ट जे तरफ़ां असां ईंदा आहियूं. बेवरेजिस जो अलॻि हूंदो आहे डिपार्टमेंट. त हर शइ में अलॻि अलॻि शेफ्स हूंदा आहिनि. पोइ हुन में बि शेफ्स में बि हिकिड़ो शेफ डी पार्टी हूंदो आहे, हिकिड़ो सू शेफ हूंदो आहे, पोइ हिकिड़ो क़ौमी हूंदो आहे, हिकिड़ो क़ौमी 1 हूंदो आहे, पोइ हुननि खां हेठियां इंटर्नीज़ हूंदा आहिनि. त इहो पहिरें असां इंटर्नीज़ वेंदा आहियूं, पोइ वरी क़ौमी 1 क़ौमी 2, पोइ वरी थींदा आहिनि शेफ सू शेफ. त हर डिपार्टमेंट जो हिकिड़ो हिन जो कैटेगरी हूंदी आहे. अच्छा, विच इज़ द मोस्ट डिफिकल्ट डिश यू नो टू कुक? लाइक कहिड़ी वधि में कहिड़ी माना डिशिज़ आहिनि जेके ॾुखियूं लॻंदियूं आहिनि? लेट्स टॉक अबाउट असांजो या इटालियन या चाइनीज़ या फ्रेंच या मैक्सिकन. सभिनी खां ॾुखियो जेको मूंखे लॻंदो आहे उहा आहे बेकिंग. हा, बेकिंग मूंखे ॾुखी थी लॻे, छो त हुन में हिकिड़ो टेम्परेचर, इंग्रेडिएंट्स, हर शइ खे तव्हांखे मेजर करिणो आहे. टाइम, इक्विपमेंट्स, यूटेंसिल्स, हर शइ कि तव्हांखे मतिलबु टाइम सां गॾु इंग्रेडिएंट मेजरमेंट, हिकिड़ी बि शइ हिकिड़ो ग्राम अॻिते या घटि न थिए या कमु न थिए या वधीक न थिए. पर कुकिंग अहिड़ी शइ आहे हुन में तव्हां मैनेज करे सघो था. ठीकु आहे न. ऐं ॿियो जेका असांजो इहो अरेबिक कुज़ीन आहे, जेको अरेबिक कुज़ीन आहे इहो बि थोरो डिफिकल्ट आहे. जेको इहो कुज़ीन जेका असां मर्द माण्हू आहिनि उहा त ठाहे सघूं था, पर जेका औरतुनि लाइ एॾा वॾा वॾा जेका बकर हूंदा आहिनि ऐं मतिलबु इहो जेका हिननि खे असां उन्हनि में भट्टियुनि में ठाहींदा आहियूं उहो थोरो डिफिकल्ट हूंदो आहे. हा, बिल्कुलु टेंडर. हाउ अबाउट द चाइनीज़ ॾाढो ईज़ी आहे. मलेशियन, चाइनीज़ ऐं इन बेल्ट में जेके बि आहिनि उहो अक्सर करे माण्हू फूड बॉइल्ड ई खाईंदा आहिनि. हा, बॉइल्ड खाईंदा आहिनि, छो त असांजो जेका टेस्ट बर्ड्स आहिनि न, असांजो जेको ज़ाइको आहे उहो ओरिजिनल चाइनीज़ खे त कॾहिं बि एक्सेप्ट नथो करे सघे. छो त अगरि तव्हां खाधो हुजे, असांजे कराची में बि अहिड़ा रेस्टोरेंट ॿाहिरि खाधो न खाई सघियोसि. हा, जेको हुते बि ओरिजिनल चाइनीज़ फूड, जापानीज़ फूड्स मिलंदो आहे त उहो वरी कचो पको हूंदो आहे. 100%. हा, न खाई सघियसि. हा, रॉ फूड हूंदो आहे. ऐं ॿियो जेको रुगो सॉल्ट एंड पेपर, विनेगर, सोया सॉस, नथिंग एल्स. ऐं ॿियो असां वरी चाइनीज़ में वरी केचप बि, ॻाढ़ा मिर्च बि सभु विझंदा आहियूं. छो त एक्चुअली जेको चाइनीज़ आहे उहो असां कॾहिं खाई न सघे. मां ट्राई कयो, थाई में ट्राई कयो, मूंखे सम्झ में न आयो. थाई बि उनजी फैमिली आहे न. मां चांवर ईअं ॾिठमि, मां चयुमि त हीअ चांवर न खाई कोन था सघूं. ओ श्रिम्प्स जीअं हुया, मां चयो त हीअ त मां खाई कोन थो सघां. बिल्कुल. असां जेका पाकिस्तानी, आई लव मैक्सिकन आई लव मैक्सिकन फूड. स्पाइसी बि हूंदो आहे. हा, पर जेका असांजा टेस्ट बर्ड आहे न मज़र, असांजा टेस्ट बर्ड आहिनि चटपटो. हा, पटाटा हुजनि, बिरयानी हुजे, त असांजा टेस्ट बर्ड्स आहिनि बचपन खां चटपटो. हाणे असां अगरि जैपनीज़ ओरिजिनल खाईंदासीं असांखे सुठो न लॻंदो. पर हा, पाकिस्तानी खां पुछंदो तव्हांजो फेवरेट फूड का, चाइनीज़. Why they are saying I don't know, but actually Chinese वो मेंटलिटी सेट थी वई आहे. मेंटली सेट थी वई आहे. त तमामु सुठी ॻाल्हि आहे. पर असांजो जेकॾहिं पंहिंजो जेकॾहिं ॾिठो वञे त मां आई लव, जीअं माना पंहिंजो देसी आहिनि, जीअं मां गोभी लवर न आहियां, मूंखे ॾाढो प्रॉब्लम आहे. मतिलबु माना मूंखे यादि आहे त मां नंढे हूंदे में जेतिरी फिश खाधी आहे त माना मां गोभी न खाई, दाल वग़ैरह सब्जी न खाईंदो. बट हाणे मुंहिंजो टेस्ट डेवलप थी वियो आहे. मतिलबु टेस्ट डेवलप अंदरि दाल खाई सघां थो, सब्जी खाई सघां थो. हाणे मुंहिंजो घणो थी वियो आहे, घणो माना हिकिड़ो अॻु में थींदो आहे. इहो बि थींदो आहे मज़र. असां हे न्यूट्रिशनल साइड ते असां अगरि हली वञूं, हिन जी बि स्टडी आहे त कॾहिं कॾहिं असांजी बॉडी खे एतिरी नीड कोन हूंदी आहे हुन शइ जी, पर कॾहिं कॾहिं असांजी उमिरि सां गॾु असांखे हुननि शयुनि जी वधीक क्रेविंग यू कैन से
थी वेंदी आहे या बॉडी खे ज़रूरत थींदी आहे त असांखे पाण हुन शइ जो जेका आहे न दिलि चवंदी आहे त असां खाऊं त इहो बि थींदो आहे। त नंढे में मां बि जेका आहे फिश कोन पसंदि कंदी हुयमि, मां खाईंदी कोन हुयमि, पर हाणे मां चवां थी त फिश जेका आहे बस मिली वञे। आई वुड से फिश जहिड़ो को बि बेस्ट फूड इन नेवर फूड इन द वर्ल्ड, दुनिया में फिश जहिड़ो फूड कोई बि कोन्हे। मां फिश इज़ माय फेवरेट। मतिलबु बहरहाल फूड जी ॻाल्हि आहे त बहरहाल ॿियो बुसरी जीअं पंहिंजी आहे उनखे मिस कंदो आहियां। आई डू मिस के यार उन हिसाब सां जीअं घरनि में ठाहींदा हुया, हाणे उहा ठहे थी कोन थी ठहे। छो त बुसरी बि जेका ओरिजिनल बुसरी आहे उहा जेका असां इहे चवंदा आहिनि ॻोठनि में जेका इहे चवंदा आहिनि गुड़ हुन में पवंदो आहे, पर जेको बुसरी आहे उहा हिकु मिठाई आहे, हिकु ॿियो शइ आहे जेका पराठनि में मिक्स करे ठाहींदा आहियूं। जी हा, ओरिजिनल मां सकाफ़ती तव्हांखे अगरि ॿुधायां न त असां त हुनखे गुड़ जी मानी मखण विझंदा, पर जेका हाणे बि ॻोठनि में बुसरी गुड़ जी हिकिड़ी फील्ड आहे हुन खां ई रिलेटेड आहे, बट उहा हिकिड़े मिठाई हूंदी आहे। मिठाई टाइप हूंदी आहे, हूंदो आहे गुड़ ई आहे, गुड़ खां रिलेटेड हूंदो आहे। हा, त बुसरी उहा हुन पराठनि में जेका आहे उहा मिक्स कंदा आहियूं, पोइ वरी हुन मखण देसी घी जेको हुन में ठाहींदा। अच्छा, चांवरनि जी मानी जेको असांजो पंहिंजो ई फूड आहे न, पंहिंजी आहे न। हा, चांवरनि जी मानी बि असांजो सिंध जो ई आहे, ऐं हुन सां गॾु गॾु पंजाब में भी चांवरनि जी मानी जेका आहे खाईंदा आहिनि, ऐं इंडिया में बि खाईंदा आहिनि चांवरनि जी मानी। हा, वेरी गुड यार, तमामु सही आहे जेको आहे। बहरहाल अॻिते तव्हांजो छा प्लान आहे बासमा, माना छा सोचियो त पंहिंजे करियर खे केसि ताईं खणी वञिणो आहे? ॾिसो मज़र, इहा त लर्निंग प्रोसेस मुंहिंजी हले थो। मां सम्झां थी त हाणे ताईं मूंखे कुझु बि न आहे, कुझु बि नथो अचे, त मां सिखां बि ऐं सेखारियां बि थी। मुंहिंजो जेका फ्यूचर एम आहे उहा इहा आहे त मां हिकिड़ो रेस्टोरेंट ओपन कयां, ऐं हुन सां गॾोगॾु मां हिकिड़ो इंस्टीट्यूट बि ओपन कयां हुननि छोकिरियुनि लाइ, हुननि माण्हुनि लाइ जेका अफोर्ड नथा करनि सघनि। ऐं अलाह पाक मूंखे हेतिरो ॾे त मां पंहिंजे वसीने खां अहिड़ो इंस्टीट्यूट ओपन कयां त हुननि माण्हुनि खे मां उते कमु बि ॾियां पंहिंजे रेस्टोरेंट में, ऐं हुननि खे सेखारियां बि फ्री ऑफ कॉस्ट। ऐं कमु जेको कंदा त हुननि खे हुननि जो मुआवज़ो बि जेको हूंदो, सैलरी या इंटर्नशिप जो बि हूंदो, उहा बि मां हुननि खे प्रोवाइड कयां। त इहो मुंहिंजो फ्यूचर एम। अच्छा, फ्यूचर एम इहो ई आहे जेको आहे। ऐं तव्हां इंस्टीट्यूट बि खोलंदा ऐं तव्हां प्लान कयो तव्हांखे रेस्टोरेंट बि खोलणो आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठो आइडिया आहे। ऐं जेको हिन वक़्तु ताईं जेको कुझु करे अञा केतिरो सिखियो आहे त अञा केतिरियूं शयूं अञा करणियूं आहिनि जेतिरो तव्हां करियर कयो? मूंखे त लॻे थो मां हाणे ताईं कुझु बि कोन्हे सिखियो आहे, हाणे ताईं आई एम ऑन माय लर्निंग बेस। तो पोइ मां हाणे बि सिखियां थी, बसि हले थी जर्नी मुंहिंजी। हा बसि पहिरीं तमामु सुठी ॻाल्हि आहे। ईअं जेकर तव्हां सिखो था, इहो चवंदा आहिनि हर को माण्हू चवंदो आहे जेको मां कयो आहे ख़बर न आहे, ऐं जेतिरो कयो आहे थोरो कयो आहे, अॻिते खोड़ सारो आहे। हिन इंडस्ट्री खे स्पेशली कीअं था ॾिसो? असां जेकॾहिं फूड जी स्पेशली इंडस्ट्री खे वरितो वञे त इकनॉमिक हवाले खां, औरतुनि जे हवाले खां रिलेट कजे त उन हिसाब सां तव्हां हुनजो केतिरो फ्यूचर ॾिसो था ऐं उनखे कहिड़ियूं शयूं करण जी ज़रूरत आहे? अगरि तव्हां पाकिस्तान जे लेवल खां चओ था, ॻाल्हायो था न, आई एम टॉकिंग अबाउट द सिंध, आई एम नॉट टॉकिंग अबाउट पाकिस्तान, आई एम टॉकिंग अबाउट द सिंध, बिकॉज़ तव्हां सिंध माना खैरपुर जा आहियो, दादू जा आहियो, त उन सां कॉन्टेक्ट में पुछां थो त उन हवाले खां जेके अगरि यू आर टॉकिंग अबाउट सिंध प्रोविंस, सो वी हैव टू वर्क ऑन इट टू मच। एंड हमारी जेका असांजी गवर्नमेंट आहे हुन खे बि हिन ते वर्क करणु घुरिजे, NGOs बि जेका आहिनि हुननि खे बि हिन ते वर्क करणु घुरिजे, छो त इहा फील्ड घणी वास्ट थी रही आहे ऑल ओवर द वर्ल्ड। त इन में जेका ख़्वाहिशमंद घणा थी रहिया आहिनि हाणे स्टूडेंट्स, त मां चवां थी त इहो हिकिड़ो हुनर बि आहे, ऐं छोकिरियुनि खे इंट्रस्ट बि हिन में डेवलप थी रहियो आहे, हुननि जे घरनि जे लाइ बि सुठो आहे, ऐं बिज़नेस पर्पज़ जे लाइ बि ॾाढो सुठो आहे। त इंस्टीट्यूट्स जेका नंढा नंढा इंस्टीट्यूट्स ओपन कयनि असांजे भड़ाड़ी में, असांजे ॻोठनि में, ऐं हुते इहा हिन जी तालीम जेका आहे, प्रॉपर तालीम जेका आहे, 3 महीने जी 4 महीने जा शॉर्ट कोर्सेस स्टार्ट करनि, पोइ अॻिते हली बहितर थी सघे। अच्छा, बोल बासमा प्रोग्राम जो टाइम ते पुॼाणे ते, पर वेंदे वेंदे कुझु मैसेज ॾियणु चाहियो था, कुझु चवणु चाहियो था जेके छोकिरियूं घरनि में वेठी आहिनि? इहो ई चवंदमि त पंहिंजी नियाणियुनि खे पंहिंजे पुटनि जेतिरो ई सम्झो, छो त अॼुकल्ह जी जेका छोकिरी आहे उहा पुट खां घटि न आहे, बिल्कुलु। ऐं त हुनखे एम्पावर कयो, छो त हिकिड़ी पढ़ियल लिखी छोकिरी जेका हूंदी आहे उहो सॼो ख़ानदान, अगरि पढ़ी लिखी छोकिरी हूंदी त सॼो ख़ानदान पढ़ियो लिखियलु हूंदो। ईअं ई हिकिड़ो फ़र्द पढ़े उहो घर पढ़ंदो आहे। बिल्कुलु
Suval, thank you so much for being with us. So nice of you, so kind of you. मूंखे बि ॾाढो मज़ो आयो तव्हां सां गॾु कचेरी कई. You welcome. So well guys, असांजो प्रोग्राम पुॼण टाइम सुभाणे तव्हां कचेरी कंदासीं, पर हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, वरी सुभाणे तव्हां कचेरी कंदासीं. काॾे न वञो, रहो असां सां गॾु. सांची मोचा माझी माठी थी मंझ था आओ कंधिय ते वेठो सोचा कंधिय ते वेठो सोचा. Assalamu alaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में वेलकम चऊं था. भलीकार चऊं था, उम्मीद है ठीक हूंदा, ख़ुशि हूंदा, मज़े में हूंदा, फर्स्ट क्लास हूंदा. सॉरी फॉर लेट. तो कुछ कमिटमेंट्स, कुछ शूट्स, कुछ हेॾो जा कम हिन जे करे वीकेंड्स ते अक्सर करे कोई बिज़ी हूंदो आहे. बट अॼु त मां शूट में बिज़ी हुयसि, हिन जे करे तो लेट थी वई. बट फाइनली वी आर बैक. सो आई एम सॉरी जिन दोस्तनि कॉल्स कयूं आहिनि, कंटिन्यूस कॉल्स कंदा हूंदा ऐं शो लाइव न हूंदो, इन करे थोरो अपसेट थिया हूंदा. डोंट वरी, बट वी आर बैक. सो वेल, तव्हांखे ख़बर आहे हर छंछरु ऐं आचर ते शाम जो 7 खां 9 लॻे तव्हां सां हूंदा गॾु. मूंसां कचेरी कंदा हल वल कंदा चिट कंदा या समटाइम तव्हांजी कॉल रखंदा आहियूं, समटाइम तव्हांजा मैसेजिस पढ़ंदा आहियूं, समटाइम तव्हां सां हल वल थींदो आहे. वरी समटाइम असां वटि इहो वरी कॾहिं गेस्ट हूंदा आहिनि. गेस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जिन ज़िंदगी में पंहिंजी हिकिड़ी डिफरेंट जर्नी, पंहिंजो हिकिड़ो डिफरेंट सफ़र डिसाइड कयो हूंदो आहे. दैन उन सफ़र में जॾहिं स्टार्ट कयो हूंदो आहे ऐं उन सफ़र में या जंहिं डेस्टिनेशन ते पहुचणु चाहिनि था, जंहिं ड्रीम सां पहुचणु चाहिनि था, उन जेके सक्सेसफुल माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जी जेका ओवरऑल जर्नी रही आहे उन मां ज़रूरु सिखणु घुरिजे ऐं उन मां ज़रूरु कुझु न कुझु लर्न करणु घुरिजे, उन मां मोटिवेट थियणु घुरिजे, उन मां इंस्पायर थियणु घुरिजे ऐं उन जूं जेके सफ़र जूं ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि, कचेरियूं, उन्हनि मां ज़रूरु कुझु न कुझु ॻाल्हि जेका तव्हां सां जेका रिलेट करे तव्हां पंहिंजे हिसाब सां पिकअप करे वठो, खणी वठो. सो बोल अॼु असां ईअं ई गॾु आहे तमामु KTN ते, कशिश TV ते, KTN ते खोड़ सारा प्रोग्राम, मतिलबु जेका कुकिंग जे हवाले खां अलाए केतिरियूं. इनफैक्ट तव्हां कुकिंग खे न असां अॻे थोरो लिमिटेड सम्झंदा हुआसीं, लिमिटेड स्कोप हूंदो. बट देन रियलाइज़ कि इंटरनेशनल मीडिया ॾिठोसीं हज़ारनि जी तादाद में. जॾहिं इंटरनेशनल तव्हां ट्रैवल कयो था, तव्हां कहिड़ा खोड़ सारा खाधा पीता खाओ था ऐं तव्हां हुते अक्सर करे वेंदा त उते वञी सोचंदो यार मां हिन कंट्री आहियां त हिन कंट्री जो खाई ॾिसां कीअं आहे टेस्ट. मां त पंहिंजी कंट्री जो खाईंदो आहियां, हमेशह खाईंदो आहियां. सो अॼु असां गॾु आहे तमामु सुठी शेफ़ आहे, तमामु बहितरीनु प्रोग्राम कया आहिनि, वर्कशॉप बि कंदी आहे ऐं स्टूडेंट्स बि आहिनि ऐं KTN ते कैफ़े सिंध प्रोग्राम हलंदो आहे जंहिंजी शेफ़ आहे बासमा खान. उन सां कचेरी कंदासीं, हल वल कंदासीं ऐं उनखे पुछां हिकिड़ी छोकिरी जो ओवरऑल एॾो सक्सेसफुल सफ़र छो रहियो आहे ऐं उन मां ज़रूरु छोकिरियूं जेके आहिनि कुझु न कुझु ज़रूरु सिखनि. अस्सलाम वालेकुम बासमा, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक, ऑल सेट, ऑल इज़ वेल, दैट एंड इज़ वेल. तव्हां ॿुधायो कीअं पियो गुज़रे ज़िंदगी तव्हांजी, कीअं पले तव्हांजो शोज़ कीअं पालेनि, तव्हांजी लाइफ कीअं पले, तव्हांजो कमकार कीअं पले? अभी ठीक ठाक सभिनी खे पहिरें त मां अस्सलाम वालेकुम चवंदमि ऐं लाइफ सुठी थी हले, शोज़ बि बैक टू बैक रिकॉर्डिंग्स हलनि थियूं ऐं कम बि हलनि था उन जे हवाले खां. मतिलबु घर में बि कंदी आहियां कुकिंग, ऑर्डर्स बि वठंदी आहियां. त टफ रूटीन आहे. टफ रूटीन आहे तव्हांजी. अच्छा बासमा जी, अक्सर करे असां शुरू खां ॻाल्हि शुरू कंदासीं. अक्सर करे जीअं छोकिरियूं आहिनि असां वटि, नियाणियूं आहिनि जेके कॉलेज यूनिवर्सिटीज़ में आहिनि या कॉलेज यूनिवर्सिटी न पर कॉलेज साइड ते आहिनि, अक्सर करे उनखां पुछो था कंहिंखे डॉक्टर थियणो आहे, कंहिंखे जेको आहे पायलट थियणो आहे, कंहिंखे एरोसिस थियणो आहे या इन क़िस्म जी जॉब्स हूंदियूं. असां वटि पोइ वरी हिकिड़ो एक्सपायर आहे त पोइ डिज़ाइनर आयो, डिज़ाइनर थियणो आहे कुझु बर्थ स्टड हवाले खां. जेको कुकिंग आहे इट सेल्फ जेका असांजी सोसाइटी में एग्ज़िस्ट कनि थी, जीअं असां वटि स्पेशली असां सखर शिकारपुर लाड़काने इन ई दादू मोरो इन ई सभु लाड़ जायूं त कुकिंग वारो एग्ज़ैक्टली जीअं तव्हां क्वालिफाइड आहियो, क्वालिफाइड हिकिड़ा शेफ़ आहियो, त कीअं ख़्यालु आयो तव्हांखे लॻो त यार माना इहो इन में जेकॾहिं मां पंहिंजो करियर स्टार्ट कयां त हिकिड़ो करियर में बूम मिली सघे थो ऐं इन ते फोकस करणु घुरिजे? कुकिंग हिकिड़ो हूंदो आहे न पैशन हूंदो आहे, हिकिड़ो तव्हांजे रत में बि हूंदो आहे. त मतिलबु तव्हां मां नानाणनि खे, दादी खे, अम्मी खे ॾिसनि शुरू मां बचपन खां हुननि खे ॾिसां पई त उहे ॾाढा सुठी कुकिंग कंदा आहिनि. छो त हुननि जो हिकिड़ो लाइफ स्टाइल जेको हुयो उहो सुठो हुयो. त हुननि जो उथण वेहण चाइनीज़, जैपनीज़ हे जेका माण्हू हूंदा हुआ, असांजे घर में दावत हूंदी हुई. छो त प्रोजेक्ट मैनेजर हुयो मुंहिंजो नानो जेको हुयो, त ईंदा हुया अहिड़ा माण्हू, त हू असांजे घर में जेका हर कुज़ीन जो मानी जेका हो ठहंदी हुई. त अम्मी मुंहिंजी जेका केक्स वग़ैरह ठाहींदी हुई, त हुन खे ॾिसी करे जेका मूं में जेका आहे न शौक़ु डेवलप थियो. मां ईअं हूंदमि 9-10 सालनि जी हूंदी, पोइ मां कुकिंग शोज़ ॾिसंदी हुअमि. पोइ वरी मां कुझु न कुझु घर में
ठाहींदी हूंदमि। अच्छा सही आहे। हा, त पोइ वरी कॉलेज में जॾहिं आयमि त पोइ हुते कुकिंग कॉम्पिटिशन्स थिया, नेशनल जेका आहे ब्रांड आहे हुन जा, त पोइ हुन में मां खटियो, मतिलबु मां एतिरा शोज़ कया हुननि में, त मूंखे हुन खां वधीक पंहिंजो मूंखे जेको फीडबैक स्टार्ट थी रहियो। अच्छा, हुन में स्टार्ट थी वियो। अच्छा, तव्हां इहो सोचो त तव्हां प्रोफेशनली हिकिड़ा शेफ थी वेंदा, जंहिंजो मतिलबु जंहिंखे सभु कुझु माना अचिणो आहे, माना सभु कुझु कमु करिणो आहे, पोइ तव्हां हिन एजुकेशन बि हासिलु कई शेफ जी? बिल्कुलु बिल्कुलु, हा। घणा साल एजुकेशन हासिलु कई? एजुकेशन जेका मुंहिंजी सिंपल एजुकेशन आहे उहो त मां हुई, पर जेको कुकिंग जेका आहे मां जॾहिं सिखां पई हिनखे, त पोइ जॾहिं मां हिनखे ॾिठो त हिनखे मां छो न पंहिंजो प्रोफेशनली हिनखे मां परस्यू कयां। वेरी गुड। त पोइ मां जेका आहे हिन जी बाक़ाइदा तालीम वरिती। पहले कलनरी में वरिती, जेका कलनरी हूंदी आहे उहो कुकिंग वग़ैरह हूंदी आहे, हॉट किचन। पोइ वरी बेकिंग में बि कयो। अच्छा, बेकिंग बि तव्हां? हा, बेकिंग बि कयो, छो कि बेकिंग बि सवली कोन्हे। बेकिंग सवली न ॾुखी आहे ॾाढी। हा बिल्कुलु। अगरि जीअं MBBS असां कंदा आहियूं, पोइ MBBS त असां हिकिड़ी बॉडी खे पढ़े छॾियो, पोइ हाउस जॉब कंदा आहियूं। पोइ हाउस जॉब कंदा आहियूं, पोइ वरी असां फील्ड चूज़ कंदा आहियूं। फील्ड चूज़ कंदा आहियूं त हाणे हा FCPS करणी आहे, छा कंसल्टेंसी असांखे आई जो डॉक्टर ठहणो आहे, चाइल्ड स्पेशलिस्ट, गायनाकोलॉजिस्ट, ईअं ई कुकिंग में बि आहे। अच्छा। हा, त तव्हांखे पिज़्ज़ा मेकर ठहणो आहे, या इटालियन या डेज़र्ट जो ठहणो आहे, या पाकिस्तानी कुज़ीन में तव्हांखे वञिणो आहे, त पोइ जॾहिं मां कयो त मूंखे थोरो बेकिंग में बि मुंहिंजो इंट्रस्ट डेवलप थियो। सही। पोइ मां बेकिंग बि कई, पोइ मां जेका आहे कमु बि कया डिफरेंट रेस्टोरेंट्स में, पोइ मां जेका आहे हुन खां पोइ मुंहिंजी जर्नी जेका आहे स्टार्ट थी वई। हा, त पोइ फीडबैक छा हुयो? मतिलबु पीमा जो अक्सर करे पीमा हिकिड़ी फील्ड अहिड़ी आहे न, तव्हां जनरली पुछो त असां वटि शेफ्स मतिलबु शेफ को वेरी ऑकेनली, मतिलबु 100 माण्हू को हिकिड़ो माण्हू बि मुश्किल सां मिले जेका छोकिरी डिसाइड करे त मूंखे, या मीन मुंहिंजे चवण जो मतिलबु तव्हां त ॾाढो हिकिड़ो सक्सेसफुल करियर आहे, त शुरू में तव्हांखे फैमिली खे सपोर्टिव हुई या न हुई? मुंहिंजी अम्मी जेका आहे मूंखे घणो सपोर्ट कयो आहे, मुंहिंजे बाबो बि मूंखे जेको सपोर्ट कयो, पर जेका ख़ानदान जी ॻाल्हि मां त अगरि कयां कबीले जी, त सभु क्रिटिसाइज़ घणो कयो मूं ते, त मां पंहिंजे ख़ानदान जी हिकिड़ी पहिरीं शेफ आहियां। शेफ आहियो? हा, त प्रोफेशनल शेफ। प्रोफेशनल शेफ, बिल्कुलु। त जे मूं ते क्रिटिसाइज़ घणो थियो त धीउ खे छा था करायो, बावर्ची था ठारायो, एक छा पचाईंदी मानी, इहो छा आहे इहो, पर मुंहिंजो जेको ड्रीम हुयो बचपन खां, त मूंखे हिकिड़ो फेमस थियणो आहे। त पोइ मां अम्मी चयो त का अहिड़ी ॻाल्हि आहे, सुघड़पनी आहे हे बि, त पोइ मां चयो छॾे ॾियो। पोइ मां जॾहिं पंहिंजो प्रोफेशनल परस्यू कयो हिनखे, ऐं हिनखे वधीक वधायो, कमु कयो, घरनि में वर्कशॉप्स ॾिनियूं, मुंहिंजा हाणे स्टूडेंट्स आहिनि ऑल ओवर पाकिस्तान बि आहिनि, इंटरनेशनल स्टूडेंट्स बि आहिनि, त हाणे उहो ई ख़ानदान वारा आहिनि, हाणे हो प्राउड फील कंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि त असांजी कज़न आहे, असांजी सोट आहे, असांजे मामे जी धीउ आहे, असांजे चाचे जी धीउ आहे, KTN ते अचे थी, वर्कशॉप्स ॾींदी आहे, त ख़ुशि थींदा आहिनि। ख़ुशि थींदा आहिनि। त तव्हांखे फैमिली ॾाढी सपोर्टिव रही आहे। ऐं उनखे अलावा मतिलबु तव्हां जॾहिं फील्ड में घिड़िया त हिनखे ॿिए पर्सपेक्टिव मां अंडरस्टैंड थो करणु चाहियां, जीअं असांजे सखर जूं शिकारपुर जूं नंढा नंढा ॻोठ आहिनि, जंहिंमें ॾाढो कुदरती ॾात बि आहे, जिन खे खाधो पचाइण जो, खाधे सां इश्क़ु आहे जंहिंजो, ऐं पचाइण सां बि इश्क़ु आहे, त उन्हनि छोकिरनि खे नियाणियुनि जे लाइ तव्हां छा सम्झो हिकिड़ो करियर जे हवाले हिनखे चूज़ करे सघिजे थो, हिकिड़ो करियर ठाहे सघे? बिल्कुलु ठाहे सघे थो। जेका असांजा सिंधी खाधा आहिनि और ॾाढा सुठा आहिनि, फेमस आहिनि, अगरि उहा हुननि खे हुन में ई मतिलबु थी सघे थो न, हुन में ई कमांड हासिलु करनि, ऐं हुनखे ई ऑर्डर वर्क हुन में हुनजो करनि, त उहो ॾाढो बिज़नेस जे हवाले सां बि ॾाढो सुठो आहे। हा, जीअं आउं अक्सर खे सोचंदो आहियां सखर में त चलो ठीकु आहे, जीअं नंढा नंढा ॻोठ आहिनि या उतां जूं, मतिलबु हिकिड़ो किचन, जीअं मूंखे यादि आहे, मां तव्हां हिकिड़ो किसो थो शेयर कयां, मां 2017 में अज़रबाईजान हुयुसि, बाकू वियुसि, त बाकू में हिकिड़ो रेस्टोरेंट हुयो जो नालो हुयो तंदूरी टाइप न, अहिड़ो को समथिंग कुझु नालो हुयो, त मां हुते वियुसि त उहो हिकिड़ो ॿाहिरि उहो जेको रेस्टोरेंट हुयो, जेका रन पे करे हिकिड़ी औरत हुई। अच्छा। बिलीव कंदा जॾहिं मां हुन रेस्टोरेंट में त मां हुन माना चपाती पर सनड़ी चपाती थींदी आहे, तमामु नंढी पेपर वांगुरु, जॾहिं मां हुनजे किचन में वियुमि त हिकिड़ी औरत जेका रन पे करे हुनखे, ऐं हुनजा कस्टमर्स जेके ग्राहक हुआ अलाए केतिरा वेठा हुया, जेके जंहिंजा डिफरेंट ऑर्डर्स हुया, त मां पुछो मां त तूं घणनि सालनि खां करे थी, चई मूंखे अलाए केतिरो अर्सो थी वियो, ऐं कंदी थी चाहियां थी, ऐं अर्निंग चएसि मुंहिंजो सोर्स ऑफ अर्निंग ई इहो आहे।
त तव्हांखे लॻे नथो त अहिड़े क़िस्म जूं माना हिते असां वटि बि इन क़िस्म जे पासे जे छोकिरियुनि खे अचणु घुरिजे जेके पाण सखर में शिकारपुर में नंढा नंढा ॻोठ आहिनि उन में रेस्टोरेंट हाणे त हिन जो रिंझाव घणो थी वियो आहे हाणे जेका हैदराबाद ताईं जेका इंस्टीट्यूट्स ओपन थी रहिया आहिनि ऐं छोकिरियूं सिखनि थियूं हाणे पाकिस्तान में शेफ जेका आहे हिकिड़ो मौज़ब ऐं सुठो प्रोफेशनल कहलाईंदो आहे त छोकिरियूं अॼुकल्ह जूं हिन जो एतिरो मतिलबु वास थी वियो आहे त हाणे जेका छोकिरा छोकिरी आहिनि उन्हनि में हिन फील्ड में अचनि था त असां हिन फील्ड में अचनि छो त हिन जे लाइ ॿाहिरि जे लाइ बि तव्हां अगरि अप्लाई करो था त उहो तव्हांखे आसानी सां तव्हांजो वीज़ो लॻी वेंदो आहे ऐं असां अगरि पंहिंजा भड़ाड़ी जा देहात जा ॻाल्हि था कयूं त हुते बि असांजी छोकिरियुनि खे जेका सिलाई आहे कढ़ाई आहे ऐं इहो जेका खाधनि जो कमु आहे करे सघूं थियूं छो त मां पाण ॾिठो आहे त काफ़ी छोकिरियूं आहिनि इंटीरियर जूं हो पंहिंजे घर में ई सिखी मानी वानी ऑर्डर ते ॾींदियूं आहिनि त हे ॾाढो सुठो आहे ऐं असांजी गवर्नमेंट खे करे बि थी हिन ते कमु छो त मां कुझु अहिड़ी NGOs सां बि एसोसिएट आहियां जे औरतुनि जे लाइ छोकिरियुनि जे लाइ कमु थी कनि ग़रीब माण्हुनि जे लाइ ग़रीब छोकिरियुनि जे लाइ त गवर्नमेंट बि हिन खे गवर्नमेंट हाणे ताईं रुगो सखर त न आहे ख़बर मूंखे हैदराबाद ऐं कराची में इनिशिएटिव वरितो आहे पर मां उन्हनि खे चवंदमि त उहो जेका असांजा देहात आहिनि हुते बि अहिड़ा इंस्टीट्यूट्स ओपन करनि फ्री ऑफ कॉस्ट छोकिरियुनि जे लाइ ऐं हितां जेका पढ़ियल लिखियल शेफ आहिनि हुननि खे हुते मोकिले ऐं हो हुननि खे ताकी सेखारनि हर क़िस्म जा कुज़ीन सेखारनि बेकिंग सेखारनि त हुननि छोकिरियुनि जे लाइ ॾाढो सुठो बेनिफिशियल जीअं मतिलबु असां वटि अक्सर करे जीअं होटल आहिनि त होटल जी मानी जो बि ॾाढो प्रॉब्लम आहे ठीकु आहे जीअं नंढे नंढे ॻोठनि में जेका छोकिरी आहे जेका सुठो खाधो ठाहे थी जेकॾहिं बहितर तरीक़े सां को ॿियो कुझु माना डेली हुनजा जेकॾहिं तूं 20 माण्हुनि जी मानी या 30 माण्हुनि जी मानी जेके सेल आउट थी करे प्रॉफिट सुठो रखी करे सुठो हिकु नॉर्मल रही करे त उन मुंहिंजे हिसाब सुठो सर्वाइवल थी वेंदो ऐं उनखे ज़रूरत बि न पवंदी छा त अल्टीमेट आउं चाहींदो त असांजी औरतूं असांजी नियाणियूं पंहिंजे पेरनि ते पाण बीहनि जे सुभाणे खां पोइ कंहिंजे प्रॉब्लम में न हुजनि शादी खां पोइ मसला थियनि था या शादीअ खां पोइ कहिड़ा मसला आहे शादी खां में स्टेबिलिटी ज़रूरी आहे सो आउं सभिनी नियाणियुनि खे रिक्वेस्ट कंदमि जेके नियाणियूं ॾिसी रहियूं आहिनि मुंहिंजी हिन वक़्तु त अदी तव्हां ज़िंदगीअ में कुझु न कुझु ज़रूरु कयो अहिड़ो कमु कयो चलो ठीकु आहे तव्हांखे वॾी इजाज़त करणु थी मिले परमिशन असां वटि ॾाढो प्रॉब्लम आहे वॾा कोन था मिलनि पर कम से कम एतिरो कुझु कयो वेलकम बैक वियर्स वेलकम बैक सो अॼु बासमा सां कचेरी थिए पई हाल अच्छा बासमा तव्हां ॿुधायो त माना असांजूं पंहिंजूं डिशिस 50 थी वेंदियूं अहिड़ी का डिश जीअं माना असांखे साग आहे पली आहे behन जी भाॼी आहे ऐं जेको आहे सरह जो साग आहे जूअर जी मानी आहे कुझु शयूं न असांजूं मिस थी वियूं आहिनि माना उहे कोन था ठाहिनि हाणे माण्हू माना कहिड़ियूं कहिड़ियूं असांखे रिकॉल कयूं जेके तव्हां ठाहियूं आहिनि इफ यू नो अबाउट दैट माना इफ यू नो अबाउट देम लाइक जीअं सरह जी आहे जूअर जी मानी आहे ऐं जेको आहे मकई चांवरनि जी मानी त थींदी आहे मकई जी मानी थी वई चांवरनि जी थींदी आहे मकई थींदो असां वटि हाणे कोन थो थिए न हूंदो आहे गांवनि में जेका देहातनि में माण्हू ठाहींदा आहिनि ऐं उहो क्वालिटी कोन्हे हाणे हिते न मतिलबु थिए थी माण्हू ठाहिनि नथा ठाहींदा आहिनि ऐं ॿी अहिड़ी का शइ जेका असां घटि ठाहींदा आहिनि अहिड़ी का डिश ॿुधायो जेका असांजी हुजे जेका तव्हांखे लॻे त हीअ इंटरनेशनल उन सां मिले वेठी माना जीअं कल्चर आहे त कल्चर में खोड़ था चवनि कुझु इजिप्शियन में मिलंदियूं असां वटि बि अहिड़ी का डिश जेका सम्झो त यार हीअ असां सां बि मिलंदड़ जुड़ंदड़ आहे जीअं सिस्टर कंसर्न हूंदी आहे असां सां हिकिड़ी त मतिलबु जेको इंटरनेशनल लेवल ते मां ॾिसां त सरह जो जेको साग आहे न इहो आहे असांजो इंटरनेशनल लेवल ते बि आहे मतिलबु छो त अगरि इंडिया में ॾिसां एशिया जी मां ॻाल्हि कयां त इंडिया में बि इहो ठाहींदा आहिनि ठीकु आहे उहो सम्झो इंडिया ठीकु उनखे अलावा जीअं वॾी माना असां हलिया वञूं इटालियन आहे इटालियन फूड ॾाढो मशहूरु आहे मैक्सिकन इज़ द मोस्ट फेमस अने जीअं आज़रबाईजानी फूड आहे सम्झ में ईंदो आहे उन्हनि जो बि असां रिफ्लेक्ट आहे पर मसाला घटि खाईंदा टर्किश फूड खाधो आहे मां उहो बि अरेबिक टर्किश जेका असांजा KPK जा माण्हू आहिनि पेशावर जा आहिनि हुननि जी जेका डिशिस आहिनि उहा रिलेटेबल आहिनि बाक़ी जेका सिंध जी जेका तव्हां रेसिपीज़ आहिनि असांजी जेका डिशिस आहिनि उहा एतिरी रिलेटेबल न आहे असांजो पंहिंजो हिकिड़ो ओन आहे जीअं असांजो गुड़ जा चांवर आहिनि गुड़ जा चांवर थी विया बुसरी थी वई मखण सामान इहा जेका शयूं आहिनि असांजो यूनिक आहिनि इहा असांजे सिंध जा छो त हिकिड़ो सिंध सभिनी खां पहिरें हिकिड़ो त पता थियो ऐं घणो पुराणो हिकिड़ो हे कल्चर आहे हिकिड़ो पुराणो मतिलबु सकाफ़त आहे त असांजी जेका शयूं आहिनि उहे ॾाढी यूनिक आहिनि हाणे जीअं मां तव्हांखे पुछां जीअं थरपारकर हलाए वञूं थरपारकर जूं हिकिड़ियूं पंहिंजियूं भाॼियूं आहिनि मां हुते मानी खाधी आहे उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ा सीन आहिनि पंहिंजा हिकिड़ा उहे आहिनि
ईअं ई असांजो जेको आहे हेॾे हिन पासे ॾे उत्तर वारे पासे ॾे त पंहिंजो ई पासो आहे सखर शिकारपुर त अक्सर करे ॾे हिकिड़ो पंहिंजा डिफरेंट ट्रेंड्स आहिनि जीअं इन थरपार तव्हांखे थरी डिशिस जी बि ख़बर आहे हा थरी डिशिस बि जी बि पर एतिरो मां उन्हनि ते कमु कोन्हे कयो आहे असां जेका कमु कयो आहे मां पंहिंजी सिंधी रेसिपीस ते थर बि सिंधी आहे न बाबा हा पर हुते बि अगरि जेका खाईंदा आहिनि पर उहा बि अहिड़ी भाॼियूं जेका आहिनि सिंध खां रिलेटेड आहिनि छो त सिंध में अचे थो त पोइ असां जॾहिं सिखूं पिया न त असांखे इंटरनेशनल लेवल ते सेखारींदा आहिनि ऐं हर कुज़ीन सेखारींदा आहिनि घणो करे असांखे अहिड़ी शयूं सेखारींदा आहिनि जेका होटल्स में असां ठाहे सघूं ऐं जेका असांजी सिंध जी जेका इहे शयूं आहिनि भाॼियूं आहिनि इहा जेका कुज़ीन इहा असां जेका पंहिंजे सकाफ़त सां असां सिखूं था भला असांजी अम्मी ठाही दादी ठाही नानी ठाही उन्हनि खां असां सिखियूं आहिनि पर इन्हनि खे हाणे ताईं इंटरनेशनल लेवल ते सेखारनि नथा इहा ॻाल्हि आहे अच्छा उन लेवल ते ठीकु आहे पर असांजे कुझु जीअं असांजो खाधनि जो नुमाइशूं लॻंदियूं आहिनि खाधनि जा सिंधी खाधनि जा स्पेशली उन में ऐं ॾिठां इलाही डिफरेंट डिशिस हूंदियूं आहिनि बिल्कुलु सो माना हिकिड़ी शइ त थी वई त इहा त जीअं तव्हां चयो अच्छा तव्हांखे अलावा ॿियूं का सिंध में छोकिरी आहे जेका शेफ जो कमु कंदी हुई सिंधी छोकिरियूं आहिनि मीडिया में चओ था ओवरऑल कमु कंदियूं हुजनि घणियूं छोकिरियूं आहिनि सिंधी अच्छा हा घणियूं छोकिरियूं आहिनि जेको पर्दे में जे साम्हूं त कोन आहिनि पर बैक आहिनि बैक ते आहिनि बैक से मतिलबु पंहिंजा उन्हनि रेस्टोरेंट्स बि ठाहिया आहिनि पंहिंजा इंस्टीट्यूट्स बि ठाहिया आहिनि पंहिंजा घर में इलाही सारियूं कराची में हैदराबाद में छोकिरियूं आहिनि जेको ऑनलाइन घर में केक्स जो भी कम थी करे अच्छा केक ते भी तां गलाइन में कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केर ता गलायो मां बस उन बोला नी बलूचिस्तान को हां दा देवलवाल मैं खैर तो बाबा ठीक ठाक सब फसला से छा चवन चाहंदो ता कॉल कई दो मां तो मदर को गलायो यार गानो असन प्ले करे मां मजारी गलाया तो हा देव केड़ो हां जो समन जो प्ले करे यार सनम जो तक प्ले करे छॾियो न सनम अब्बासी जो चलो ठीक है सही है ओके अच्छा केक जो हाल वाल ॾियो मतिलबु असां वटि हाणे इन जो बि ट्रेंड अची वियो आहे त माना माण्हू केक बिस्किट्स ब्राउनीज़ या डिफरेंट जेके नाला आहिनि असां शायदि ॿुधा ई न हूंदा जेके मां अक्सर करे हाणे असां ॾिसंदा आहियूं खाईंदा आहियूं या उन्हनि जे ऑर्डर्स में हूंदा आहिनि त हाणे उहो केक अगरि तव्हां ठाहियो था जी जी मां मतिलबु केक्स बि ठाहींदी आहियां डिफरेंट मूं वटि 8-9 फ्लेवर्स आहिनि केक में जेका सुठा आहिनि मुंहिंजो जेका पंहिंजो सिग्नेचर आहे चॉकलेट डबल चॉकलेट अच्छा डबल चॉकलेट सही उहो मां ठाहींदी आहियां ॾाढो उहो रनिंग आइटम आहे अच्छा डबल चॉकलेट आहे त हुन में जेका घणा माण्हू जेका कस्टमाइज़ ठाराईंदा आहिनि कस्टमाइज़ हा जेको थीम हूंदी आहे हुनजी जेका भई प्रिंसेस थीम आहे बेबी शार्क जी थीम आहे या कोई फ्लोरल थीम आहे त हुन ते ठाराईंदा आहिनि फाउंटेन बि ठाराईंदा आहिनि क्रीम केक्स बि ठाहींदा आहिनि अच्छा हिकिड़ी ॿी शइ इहा त तव्हां असां वटि जीअं दुनिया में माण्हू ॾाढो खाईंदा आहिनि ॾाढो ट्राई कंदा आहिनि माना डिफरेंट मेन्यूज़ ते तव्हां घुराईंदा त घटि में घटि ऐं इहो सोचंदोसि त ॿाहिरि ट्रेवल कयो त माण्हू एतिरो खाईंदा आहिनि असां त कुझु खाईंदा ई न फूडी न आहियूं असां जेतिरो क़िस्म जो माना असां वटि त कढ़ाई थी वई चिकन कढ़ाई थी वई मटन कढ़ाई थी वई या बारबेक्यू आइटम थी उहो बि तमामु असां वटि स्पेशली सिंधियुनि में फूड जो केतिरो मतिलबु डिफरेंट ट्राई करणु केतिरो टेस्ट आहे हाणे अगरि तव्हां हाणे जो ॻाल्हि कयो त हाणे जेका जनरेशन असांजी सिंधियुनि जी अची रही आहे छो त उहा बि हाणे एडवांस थी रही आहे त उहा बि जेका आहे न फूडी लवर्स थी रहिया आहिनि हा त उन्हनि खे बि थींदो आहे त इहा बि टेस्ट कयूं इहो बि टेस्ट कयूं त मतिलबु हाणे त रुझान घणो अची रहियो आहे मानी में हिन करे डेली असांजे सिंध में का नयो तव्हांखे रेस्टोरेंट कैफे मिलंदो स्टार्ट थो थिए हा ऐं बिज़नेस बि घणो थी रहियो आहे छो त कोविड जे करे जेका हे फूड एंटरप्रेन्योर्स हुया हिननि खे घणो फ़ाइदो थियो आहे ॾाढो फ़ाइदो थियो हिन करे जेको माण्हू कुझु बि न कोन कयो पिए मां जो छोकिरियूं हुयूं वाइफ हुयूं माण्हू जेका घर में त हुननि पंहिंजे हस्बैंड्स जे लाइ उन्हनि खे सपोर्ट करण जे लाइ घर में ई स्टार्ट कयो आहे अच्छा हाउ अबाउट द कोविड ओवरऑल तव्हांजो टाइम कीअं गुज़रियो कोविड बिज़नेस ऑफ पॉइंट ऑफ व्यू खां त ॾाढो सुठो वियो आहे जेको एक्ज़ैक्टली तव्हां मानी जे हवाले खां बाक़ी त बसि सही हुयो घर में अच्छा घर वारनि खे असां हुन में
घणो टाइम ॾिनो आहे। हा घर जेतिरो टाइम कोविड में माण्हू घरवारनि सां वेठो आहे त ख़बर ई न हुई त माना एतिरो बि ईअं माना तबियतूं ख़बर पइजियूं, शयूं ख़बर पइजियूं। शुरू में त डिप्रेशन थी इलाही पियो। माण्हू हा इलाही माण्हू शयूं सम्झियूं, मतिलबु के माना मां बि ॾाढी कुकिंग कई घर में, ॾाढी कुकिंग कई मां। कुकिंग जो पोइ माना हिकिड़ी मुंहिंजी आदत थी वई, मूंखे तय हूंदो, मुंहिंजे दिमाग़ में अची आहे शइ त मूंखे 7 लॻे घर पुॼणो आहे एंड आई हैव टू बी देयर एंड मूंखे कुकिंग करणी आहे। त मूंखे ख़बर आहे 2 कलाक 2.5 कलाक 3 कलाक में कुकिंग वेंदा, मां 10 वॻे ताईं डिनर करे 12 वॻे ताईं सुम्ही रहंदुसि। माना इहा रूटीन थी वेंदी हुई कोविड में, त इहा ॾाढी हिकिड़ी डिफरेंट सीन हुयो। सो वेल ॾाढो माण्हुनि सिखियो आहे, ॾाढो हो कयो आहे। पर इनखे अॻिते कीअं वधाइजे, जेकॾहिं मतिलबु इनखे बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू खां इनखे जीअं असां ईंदड़ छोकिरियुनि खे, नौजवान नस्ल खे, इवन छोकिरा बि इनखे बिज़नेस मॉड्यूल तर ॾिसो मज़हर अॼुकल्ह जो जेको दौरु आहे उहो आहे सोशल मीडिया जो। तव्हां वटि हर का माण्हू हूंदो आहे त असां वटि इन्वेस्टमेंट कोन्हे, असां वटि पैसो कोन्हे, असां कीअं कमु कयूं। त का बि तव्हांखे मसइलो न आहे। मां त जेको बि मूंखे व्यूअर्स मुंहिंजा ॾिसनि था, मां हुननि खे छोकिरियुनि खे इहो ई ॾिसंदमि त अगरि तव्हां में जोश ऐं जज़्बो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे हीअ शइ में तव्हां स्पेशलिटी आहे तव्हांजी, जेका महिमान आहिनि हुननि जो खाउसे घणो सुठो आहे। ऐं असां सिंधियुनि में अगरि तव्हांखे बुसरी सुठी ठाहिणु अचे थी या चांवरनि जी रोटी ठाहिणु सुठी अचे थी, उहा इहा कंहिंखे बि नथी अचे। पोइ तव्हां हुन ते तव्हांखे स्पेशलिटी आहे तव्हांजी, त हुनखे तव्हां ठाहियो, हुनजी 2-3 सुठे नमूने खां पिक्चर्स वठो, हुनखे तव्हां यूट्यूब ते या पंहिंजो पेज ठाहियो या तव्हां फेसबुक ते इलाही खोड़ सारा जेका आहिनि असांजा पेजिस आहिनि जंहिंजो मां नालो न वठंदमि, हुन ते अपलोड कयो, पंहिंजो पेज ठाहियो ऐं पोइ जेको हुन ते कमु कयो तव्हांखे ज़रूरु ऑर्डर्स ग्रैब थींदो ऐं बिज़नेस जे लाइ बि सुठो आहे। ओके, वो लाइट हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बा, मगर कुछ आयो दा? सब खैर ठीक ठाक। केरु आहे? दालीगुल भट्टी सदर कराची बा। हा दालीगुल छा हाल वाला? सब खैर, तबियत ठीक आहे? अल्हम्दुलिल्लाह बा, बिल्कुल तव्हांजो हफ़्तो इंतज़ार कयो हुई, तव्हांखे मुलाक़ात थियसि, अल्लाह तव्हांखे के कीअं आहे तबियत तव्हांजी? यार बिल्कुल ठीक ठाक है, तबियत मजे में ना है, थोड़ा लाइक शो मतलब लेजी लगो पियो। इंडियन का शूट छो बैक टू बैक मुझे शूट छो, मां ॾाढो रात भी देर सां पहुतो आं शूट ताऊं ऐं सॼो ॾींहुं कल शूट, वरी सुबुह जो शूट वरी हाणे लाइव, इन जे करे छा चवणु चाहींदो? बिल्कुल तव्हांजी टीम कीअं? मां अॼु मुंहिंजी तबियत भाई मां ॿुधायो मां त बीमारी आहियां न। अल्लाह पाक सेहत ॾींदो आहे, अल्लाह पाक सेहत ॾींदो। हाणे रोज़ ॻाल्हायूं, तव्हांजी दुआ आहे, बस हौसलो वॾो हले पियो, बस हौसलो हुजणु घुरिजे, बस बुलंद रख आवाज़ के। मौला जो शुक्र आहे, छाजे करे त घुट के मरना क्या, जब यार मरना है तो उसे डरना क्या। उते तमामु सुठी ॻाल्हि आहे, हौसलो हुजणु घुरिजे सर। हिकिड़ो वक़्तु मुक़ररु नज़र अदा उहो अचिणो आहे। हा अल्लाह जो शुक्र आहे, ख़ुशि थी वक़्तु गुज़ारियो, तव्हांखे ॾिसो पिया जाइज़ कयो, अती वेठी आहे उनखे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी 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 बिल्कुल ॾाढो मदर बहितरीन प्रोग्राम तव्हांजो माशाअल्लाह जो ये टीम सां मुंहिंजी फैमिली खे तव्हांजो इंतज़ार रहंदो आहे, मुंहिंजी पूरी फैमिली जे तरफ़ां तव्हांखे जेको सलाम पूरी टीम तव्हांजी सर। वालेकुम सलाम, सो नाइस ऑफ यू, सो काइंड ऑफ यू। हमेशा यार जिते बि हुजो ख़ुशि हुजो यार, अल्लाह से तव्हांखे हयाती ॾे, सेहत ॾे, तव्हांखे ख़ुशि रखे। मतर बात तव्हां जेका ग़रीबपन अचो था यकीन सां थोरी बोरियत दूर थी वञे, हीउ ज़मानो रुगो टेंशन ई टेंशन आहे मदर भा। हा टेंशन ही बस इहा ॻाल्हि सही आहे, असांखे बि एंटरटेनमेंट खपे, टेंशन ही टेंशन है, सॉल्यूशन का पता नहीं। बिल्कुल सही था चओ। लव यू दा, लव वालेकुम सलाम, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस, थैंक यू सो मच। हलंदा हिकिड़े गाने खां पोइ कंदासीं। डोंट वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो। तव्हां गानो ॿुधो, उम्मीद कयां थो इंजॉय कंदो। जेके तव्हां बि कुझु चवणु चाहियो था, शेयर करणु चाहियो था, डू कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था। ऐं तमामु सुठी कचहरी ऐं हमेशह वुमन एम्पावरमेंट ते ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं 8 मार्च उहो ई जेको आहे हिकिड़ो वुमेंस डे हुयो, उन हिसाब सां मार्च में त बासमा जी बि हिकिड़ी सक्सेसफुल स्टोरी आहे, शी इज़ डूइंग लाइव शोज़ ऐं वर्कशॉप ॾे पई, स्टूडेंट्स आहिनि, हिकिड़ो सर्वाइवल आहे इंडिविजुअल। बासमा कीअं लॻो आहे जॾहिं तव्हां माना पंहिंजे पेरनि ते पाण बीठल आहियो ऐं पाण सभु कुझु कयो पिया? हाउ डज़ इट फील? इट फील्स वेरी गुड और वेरी पैशनेटिव, और ही थींदो आहे त मूंखे सुठो लॻंदो आहे त मां पाण ते कयां सभु कुझु, पाण थी कयां, कंहिं ते डिपेंडेंट न आहियां। ऐं हर छोकिरी खे अॼुकल्ह जे दौर में इंडिपेंडेंट हुजणु घुरिजे। बिल्कुलु, छो त असां अगरि डिपेंडेंट हूंदो न त पोइ तव्हांजो कॉन्फिडेंस बि मरी वेंदो आहे। त पढ़ो लिखो छोकिरी हुजे या न हुजे, हुन वटि हुनर ज़रूरी आहे, स्किल बेस हुजणु ज़रूरी आहे। मां हमेशा चवंदो स्किल बेस इंसान ज़रूरु हुजणु घुरिजे। अच्छा बासमा, तव्हांजी करियर में जॾहिं तव्हां स्टार्ट कयो, तव्हां 9 साल खां तव्हां ॿुधायो तव्हांखे शौक़ु हुयो,
पोइ तव्हां सॼी एजुकेशन कई पंहिंजी प्राइमरी फर्स्ट एजुकेशन जेके हूंदा अक्सर करे MA BEd वग़ैरह की जेका बि कई वॉट एवर उन खां पोइ लाइफ में जॾहिं प्रोफेशनल लाइफ में आया कि हर्डल्स मुश्किलातूं तकलीफ़ूं आयूं तव्हांखे? खोड़ सारियूं आयूं, हर्डल्स बि ॾिठियूं, मुश्किलात बि ॾिठियूं, पोइ बसि कॾहिं हार न मनी। हा, हमेशह मुंहिंजो विज़न हुयो हिकिड़ो, त मां सभिनी खे चवंदा त जेको मंज़िल हूंदी आहे न हुन ते फोकस रखो। जेको विज़न आहे तव्हांजो, तव्हांजी जेका मंज़िल हुन ते फोकस रखो, बाक़ी हर्डल्स त ईंदा आहिनि, त बसि हो मूंखे फोकस हुयो ऐं मूंखे जुनून हुयो त बसि मूंखे हिते पुगणो आहे, त महिनत कई आहे हुनजे लाइ। सो इन में डेफिनेटली तव्हांजी फैमिली सपोर्टिव हुई ऐं तव्हां पाण बि सपोर्ट हुजणु, फैमिली सपोर्ट हूंदो आहे। चलो ठीकु आहे, तव्हां हुनखे चओ मां हीउ कमु करणु चाहियां थो, तव्हां चयो था कयो, पर उनखे उहो कमु करे ॾेखारण बि त वॾो चैलेंज इहो आहे न। असां वटि वॾो चैलेंज इहो काउंट थींदो आहे, तव्हां उहो कमु करे ॾेखारियो। बिल्कुलु। सो अॼुकल्ह जी जेके नौजवान छोकिरियूं आहिनि जेके असांजे सिंध में स्पेशली नंढनि ॻोठनि में रहूं, त उन हवाले खां तव्हांजी इंटरेक्शन थींदो आहे, तव्हांखे उतां जा माण्हू कॉन्टेक्ट कंदा आहिनि, उतां जी छोकिरियूं कुझु कॉन्टेक्ट कंदियूं आहिनि त असां कुझु करणु थियूं चाहियूं या कुझु ॿुधाइणु? हा, चवंदियूं आहिनि त असां कुझु करणु चाहियूं था, त मां इहा असांजी NGOs बि आहिनि, असां हुन लाइ काफ़ी अहिड़ी वर्कशॉप्स आहिनि डिजिटल मार्केटिंग जे हवाले खां, ई-कॉमर्स जी जेका आहे वर्कशॉप्स आहिनि, उहा असां हाणे कोशिशि था कयूं त हुते बि करायूं, त छोकिरियूं जेका आहे उहो जेका बराड़ी मैट्रिक ताईं पढ़ियल आहिनि, अॻियां हुननि कुझु न आहे पढ़ियो आहे, त हो हिननि स्किल बेस्ड जेका ट्रेनिंग्स आहिनि हिननि खां फ़ाइदो वठनि ऐं पंहिंजे लाइ कुझु करनि। ऐं ॿियो जेको आहे असांजो साइड बाय साइड कपिड़नि जो बि कमु आहे मुंहिंजो जेको आहे, मूंखे हुन कम में 8-9 साल थी विया आहिनि। हा, जेका इंटीरियर जा जेका कपिड़ा आहिनि उहा असां ठहाराईंदा आहियूं ऐं हुनखे पोइ असां सेल आउट कंदा आहियूं, ऐं मुंहिंजा जेका ग्राहक वग़ैरह आहिनि, कस्टमर्स आहिनि, लॻ दुबई में बि आहिनि, मलेशिया में बि आहिनि, ऑस्ट्रेलिया में बि आहिनि, त उहा जेका आहिनि असांजो ट्रेडिशनल कमु जेको आहे उहो पसंदि कंदा आहिनि। त जेको हुरमच थी रहियो ऐं जेको टुक जो कमु हूंदो आहे, पनी जो कमु हूंदो आहे, त जेका असांजा इहो जेका असां कमु ठहाराईंदा आहियूं, इहे असां इंटीरियर जी जेका बराड़ी जी जेको छोकिरियूं आहिनि, अम्माऊं बि आहिनि, दायूं बि आहिनि, जेको पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि वटि हुनर आहे, उहो हुनर तव्हांखे कॾहिं किथे बि नथो मिले। मतिलबु कराची में बि एतिरा वॾा मॉल्स आहिनि, उते हली वञो उते बि न आहे। न, कराची मॉल्स आहिनि, मॉल में त शयूं खपाइनि था, पर उहो माण्हू उहो शयूं उतां थो अचनि। हिकिड़ी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? जी अदा, बलोचिस्तान में गुलाम सर अटो थो ॻाल्हायां। जी अदा, कहिड़ा हाल, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी भाउ, ख़ुशि आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु लॻो पियो, ठीकु ठाक। तव्हां छा चवणु चाहींदो, शो में कॉल कई आहे तव्हां? तव्हां शो था ॾिसंदा आहियो, ॾाढा ख़ुशी था। हा सही। अच्छा, छा पिया कयो हाणे? कहिड़ो? मास्टर मंज़ूर जो? चलो ठीकु आहे। कहिड़ो गानो मास्टर मंज़ूर जो? हाणे हली वियो आहे, हाणे त हलायो असां मास्टर मंज़ूर जो गानो। ॿियो कंहिं न ॿुधायो, ॿिए कंहिंजो? चलो ठीकु आहे। चलो ॿियो को तव्हांखे गानो ॿुधाईंदासीं। अच्छा बासमा, ओके, थैंक यू सो मच, थैंक यू। अच्छा, फीडबैक ओवरऑल कीअं रहंदो आहे माण्हुनि जो, पब्लिक जो, जनरल पब्लिक जो फीडबैक कीअं हूंदो? औरतुनि जो, ख़वातीन जो फीडबैक तव्हां सां कीअं हूंदो? फीडबैक सुठो हूंदो आहे मूंखे। हा, छा अक्सर करे क्वेश्चन्स हूंदा आहिनि, छा अहिड़ो पुछंदा आहिनि? क्वेश्चन्स ई हूंदो आहे त माशाल्लाह मां मैरिड बि आहियां। हा, माशाल्लाह। ऐं माशाल्लाह मां स्कूल जॉब बि कंदी आहियां। अच्छा, हा, आई एम मॉन्टेसरी डायरेक्टर्स ऑल्सो। अच्छा, हा, त पोइ चवंदा त स्कूल ऐं जॉब ऐं कुकिंग फील्ड खे तव्हां कीअं था मैनेज कयो? त मां चवंदी आहियां बसि अल्लाह मियां जी हिमत आहे जेको मूंखे उहो ॾिए थो, ऐं मां पंहिंजे सफ़र ते रवा दवा आहियां। अच्छा, तव्हां टीचर बि आहियो, उन खां पोइ पंहिंजो कुकिंग पियो कया, उन खां पोइ कपिड़नि खे बि ॾिसो पियो, त हाउ डू यू मैनेज, कीअं मैनेज कंदा? मूं वटि मुंहिंजी भेणूं आहिनि, मां चयो फैमिली कम्स फर्स्ट, ऐं फैमिली सपोर्ट्स यू वेरी मच। त मुंहिंजी जेका फैमिली आहे उहा मूंखे घणी जेका आहे न सपोर्ट आहे, मुंहिंजी अम्मी ऐं मुंहिंजी भेणुनि जी। त जेका मुंहिंजा ॿिया बिज़नेस आहिनि उहा मुंहिंजी भेणूं जेका आहिनि उहा हुनखे लुक आफ्टर कंदियूं आहिनि। हा, वो हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सोहेल जमाल वाइफ पंहिंजी कहा। जी सोहेल जमाल साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां ॿुधायो ख़ुशि आहियो? सर फर्स्ट क्लास, ठीकु ठाक, ऑल इज़ वेल। तव्हांजो ओवरऑल छा चवणु चाहींदो, छा ख़बर चाह आहे? तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त हले थो, तव्हांजो प्रोग्राम घणी कॉल न पई लॻे काले की। सर फाइनली यू आर इन द शो। ओके, बिल्कुलु, थैंक यू। लाइन बिज़ी पे मिले की। हा, माण्हू कॉल लॻण इन करे। छो, छा चवणु चाहींदो शो में? मां कॉल कई आहे। सॉन्ग ॿुधाइणो आहे। ॿुधायो। केॾो दिल जो पको मुंहिंजो महबूबा,
जे लुट ॼणा जोन ते असर कोन माया मगरूर होत मजबूर दीद यादन सेवा को कहर कोन के दिल जो पको वाह सही वाह दिल जा हसारे चटुकदा कबार सने पे उन्हें जो ना दूंगा वाह साईं वाह। सोहेल साहब थैंक यू सो मच। ॾाढो बहितरीनु कलाम ॻायो छॾियो, तव्हांखे ॿुधाइण वारा पर ऑलरेडी तव्हां गानो असांखे ॿुधाए छॾियो। ॿियो कुझु मैसेज ॾियणु चाहियो था, कुझु चवणु चाहियो था नियाणियुनि जी नियाणियुनि जे तालीम जे हवाले खां, उन्हनि खे पंहिंजे शायदि तव्हां कचहरी कोन थी सघी, सो तव्हां हिन ते ज़रूरु ॻाल्हायो। स्पेशली जेके छोकिरियूं ॾिसनि थियूं शोज़ मुंहिंजा जिन वक़्तु ॾिठो ज़रूरु बासमा खां ज़रूरु पुछो। ऐं बाक़ी सच वॾी ॻाल्हि आहे त सुबुह स्कूल मैनेज करणु, पंहिंजा बिज़नेस मैनेज करणु सच वॾी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजी करियर में। अच्छा फीडबैक तव्हांखे बस जनरल ईअं ई हूंदो आहे, पंहिंजी कहिड़ी फील्ड आहे स्पेशली तव्हांखे? टीवी ते शोज़ तव्हांखे टीवी शोज़ जा घणा मूंखे फीडबैक हूंदा आहिनि। ऐं ॿिया जेका मां ऑर्डर वर्क कंदी आहियां, मां कस्टमाइज़ केक्स बि ठाहींदी आहियां, फ्रोज़न फूड्स बि ठाहींदी आहियां ऑर्डर ते, त हुननि जा बि फीडबैक्स हूंदा आहिनि ऐं सुठो फीडबैक हूंदो आहे। हा कॾहिं कॾहिं ॾिसो असां हाणे प्रोफेशनल फील्ड में आहियूं ऐं जॾहिं तव्हां हिकिड़ी ऊचाई ते वञो था त तव्हांजा दुश्मन बि वधीक थी वेंदा आहिनि, त पोइ कॾहिं कॾहिं अहिड़ा बि फीडबैक ईंदा आहिनि। रुगो हर वक़्तु सुठा फीडबैक्स बि न आहे हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि फीडबैक्स हूंदा आहिनि जेको दिलि जेका आहे सड़ी वेंदो आहे, त पोइ उहा फीडबैक्स बि असांजे लाइ इज़त क़ाबिल इज़त जे लाइ असांखे ख़बर पवंदी आहे त केतिरा असांजा दुश्मन आहिनि, केतिरा आहिनि, त उन खां बि असां पाण खे वधीक जेका आहे इम्प्रूव कंदा आहियूं ऐं कुझु खामियूं बि निकिराईंदा आहिनि असांजी कंसिस्टेंसी जेका आहे, कंसिस्टेंसी रखणु वॾी ॻाल्हि आहे। सक्सेसफुल इहा कंसिस्टेंसी सां कीअं रखंदा, मेंटेन कीअं कंदा, ॾाढो ॾुखियो आहे कंसिस्टेंसी। मूड्स आहिनि न माण्हू जो मूड स्विंग थींदा आहिनि। हा बिल्कुलु थींदो आहे, त बसि जॾहिं मूंखे थींदो आहे त मां थोरो स्पेस वठी छॾींदी आहियां। हा पाण खे थोरो हर शइ खां परे करे छॾींदी आहियां, हा कुझु टाइम जे लाइ। पोइ जॾहिं मूंखे थींदो आहे त हाणे मां ओके आहियां, पोइ वरी मां हा, छो त अगरि मां कंटिन्यू हर शइ खे कयां त थी सघे थो उहा शइ मुंहिंजे कम में तव्हांखे नज़र न आहे अचे ऐं मुंहिंजे फेस ते तव्हांखे नज़र न आहे अचे, त पोइ हुन सां मुंहिंजा जेका व्यूअर्स आहिनि, मुंहिंजो जेका फीडबैक आहे, मुंहिंजो कमु बि आहे, उहो मुतासिर थी सघे थो। हिन करे मां थोरो स्पेस जेका आहे हा ॾींदी आहियां पाण। स्पेस ॾाढी सुठी शइ आहे, स्पेस ॾियणु घुरिजे तमामु तमामु, छो त हर शइ मज़हर एक्सट्रीम में त सुठी नथी लॻे, काई बि शइ नथी लॻे। हा हर शइ जी ज़्यादती जेका आहे उहा ख़तरनाक आहे, हिन करे तमामु सुठी ॻाल्हि कई आहे, तमामु बहितरीनु। अच्छा ॿियो स्पेशली पुछणु चाहियां थी, अक्सर करे कुकिंग जे हवाले खां, कुझु डिशिस जे हवाले खां, जी शेफ्स जे हवाले खां ईअं को माण्हुनि कॉन्टेक्ट कयो आहे त असांखे नथा पढ़ी सघूं या असांखे परमिशन न आहे, असां छा कयूं कीअं कयूं, कुझु अहिड़े क़िस्म जो इज़ दर एनी इवेंट या हैपनिंग या अहिड़ो किस्सो वाक़ियो यादि आहे? अहिड़ो हिकिड़ो थियो त मां हिकिड़ो ऑनलाइन बेकिंग कोर्स स्टार्ट कयो हुयो, पंहिंजे पेज ते मां हणियो हुयो, त हुननि छोकिरियुनि जे लाइ जेका अप्रोच जेका लाइफ कोविड जो सिलसिलो थिए पियो, त छोकिरियुनि जेका लाइव फिज़िकल क्लासिस नथी वठी सघनि, त मूंखे चयो त असांजी ऑनलाइन क्लासिस करायो। त पोइ मां जेको हिकिड़ो पेज ते पंहिंजो एड वेड ठाहियो ऐं हुन खां पोइ वरी मूंखे मुल्तान, गुजरांवाला, लाहौर, इस्लामाबाद ऐं ॿाहिरां बि मूंखे कॉल्स आयूं, त मां उहो कंडक्ट करायूं। हिकिड़ी छोकिरी हुई अलाए मुल्तान साइड जी हुई, हुन मूंखे घणो अप्रोच कयो त मूंखे केक सिखणा आहिनि ऐं मूंखे ॾाढो शौक़ु आहे, मूं वटि यूटेंसिल्स न आहिनि, मूंखे देगची में सेखारियो। त मुंहिंजी हुन में मां फीस बि वठंदी हुई न, त फीस आहे, तव्हांखे पे कयो त मां तव्हांखे क्लासिस ॾींदमि। हुन छोकिरी मूंखे हेतिरो एतमाद में वरितो त मां तव्हांखे ॾींदमि, इहो कंदमि, उहो सभु। मां हुनखे 5-6 जेका क्लासिस आहिनि उहो सेखारे छॾियूं। पोइ जॾहिं मां फीस जो चयो त हुन मूंखे ब्लॉक करे छॾियो। त इहो बि थींदो आहे अहिड़ा बि, पर मूंखे ख़ुशी थी, हुन मूंखे सिखियो ऐं मूंखे फीडबैक ॾिनो त मां इहे सिखी वरितो आहे
त इहो अहिड़ा बि माण्हू आहिनि माना असां हिन फील्ड खे इलाही वॾी फील्ड सम्झूं न अंडरस्टैंड कयूं हाणे understand कयूं, त हाणे त इलाही खोड़ सारा माना रेस्टोरेंट्स खोड़ सारा जॻह ते डिफरेंट डिफरेंट कैफे शेफेस डिफरेंट डिफरेंट शयूं खुली वञे जिते सर्व थियूं कयूं इहा माना नंढी फील्ड न आहे नंढी फील्ड जीअं कि माण्हू हुनखे लाइट आहे फील्ड आहे हिन फील्ड में सर डेली मतिलबु मिंटनि में कुझु न कुझु थिए थो मतिलबु तव्हां रेसिपी क्रिएटर मां पाण रेसिपी क्रिएटर बि आहियां त तव्हां मतिलबु जेका मैथ्स आहे न केतिरा नंबर्स आहिनि दुनिया में हाणे हुननि नंबरनि खां असां नंबर्स ठाहींदा आहियूं आहे 1 खां 10 ताईं काउंटिंग आहे हुन में ई नंबर्स असां ठाहियूं था सही आहे हिन में बि असां वटि मसाला आहिनि भाॼियूं आहिनि अलाए केतिरे शयूं आहिनि हुन में असां अलाए केतिरी रेसिपीज़ असां क्रिएट करूं था ऐं असांखे ख़बर न आहे त जैपनीज़ कहिड़ो फूड आहे इटालियन कहिड़ो आहे पाकिस्तानी कहिड़ो असांखे पंहिंजे पाकिस्तानी खाधनि जो ई न आहे ख़बर हाणे छो त पाकिस्तान में माशाल्लाह 5 सूबा आहिनि असांजा 5 थी विया आहिनि हाणे हा 5 कहिड़ा थी विया ख़ैबर पख्तूनख्वा के बि हाणे केपी उहो ई आहे न बस उहो केपी आहे बलूचिस्तान केपी के सिंध पंजाब जेका आहे उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पर असां त 5 ॿुधाया आहिनि हाणे ख़ैर त हुननि जा बि अलॻि अलॻि जेका खाधा आहिनि अच्छा उन्हनि जा केतिरा असांजा पंहिंजा केतिरा मतिलबु हूंदा जेको आहे पंहिंजो छा माना पंहिंजा केतिरा हूंदा डिशेस असांजी जेके काउंट कयूं था हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे अदा शकील कलर साईं कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे शुक्र अल्लाह जो सभु ख़ैर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो तव्हांजो हाल छा ख़बर चारा छा हाल वाला साईं सभु ख़ैर लॻो पियो शाह साहिब जो बहितर कमल पाड़ू पातार में बहुत बड़ी आकाश ॿिन्ही खंड जूं ॻाल्हियूं राज़ कहानियूं राज़ तंहिं इश्क तूं शाबाश जिन मोहबती माण्हू मेरा अवां सां मोहबतूं आहिनि त फोन ई कंदा आहियूं सर मुंहिंजी बि मोहबत आहे असां इहो जो प्यार आहे मोहबत आहे सो बसि इहो इहे कंदा आहियो दिलि ख़ुशि थींदी आहे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं हमेशह मुस्कुराईंदा रहंदा हुजो मुंहिंजे लाइ का फरमाइश मुंहिंजे लाइ को हुकुम काम साईं हाणे अव्हांखे कलाम ॿुधाईंदा ॿुधायो पुराणे ज़माने जो आहे हा ॿुधायो जी जी ॿुधायो अदा आखिरे कर मूंसां गॾु थी नंबर कोन थी तूं ॾे तूं जल्दी वठी नंबर कोन थी तूं ॾे तूं जल्दी वठी वीहनि जे सबदरिया 50 गॾु वठी नंबर कोन थी तूं ॾे तूं जल्दी वठी निकिरी वियो सभु लारियूं हितां लगाई दो ॾींहं जे खतरो लिखां आए एमरजेंसी लिखां कीअं चिठी नंबर कोन थी तूं ॾे तूं जल्दी वठी राजा रफ़ीक लुछो पियो लुछा कंपराणी हित मां पुछो पियो पुछां तव्हांखे त छावा मुंहिंजी दिलि मुठी नंबर कोन थी तूं ॾे तूं जल्दी वठी ओहो वाह साईं वाह ॾाढो मज़ो अची वियो वाह महिरबानी थैंक यू सो मच अच्छा हिन वक़्तु ताईं केतिरनि मुल्कनि जा केतिरा खाधा तव्हां ठाहिया हूंदा अंदाज़नि डिशेस ठाहियूं रेसिपीस ठाहियूं अंदाज़नि त रोज़मर्रा ठाहींदा आहियूं पर घणो करे मां पाकिस्तानी प्रिफर कया आहिनि पंहिंजा पाकिस्तानी ऐं पंहिंजे सिंधी डिशेस खे घणो प्रिफर कया आहिनि ऐं पोइ वरी हुन खां पोइ जॾहिं मां नेक्स्ट स्टेप ते अचां थी त चाइनीज़ मां घणो ठाहियो आहे कॉन्टिनेंटल जी रेसिपीज़ मां इटालियन घणा जेका रेसिपीज़ ठाहियूं आहिनि ऐं पोइ वरी बेकिंग माना सभिनी ज़्यादा में ठाहे चुका आहियो हा हाणे असांजा पंहिंजा सिंधी खाधा या ओवरऑल असांजे पंहिंजे हिन जा ई तरह जा घणा अंदाज़नि डिशिस डिफरेंट हूंदा 50 खनि हूंदा